या यूं करे थी चुरे थी मीठी न हूंदी आहे किथे बदिलती कल्चर टोपी माना मथे खे ढकणु मथे जो ढकणु असांजो पुराणो कल्चर असांजा बाबा ॾाॾा सभई मथो ढकींदा हुआ हे त हाणे मथे उघाड़े जो रवाजु आयो आहे अॻु में त ईअं हो त मथे उघाड़ो माण्हू हली न सघे एतिराम कंदा हाणे वरी जो इहो मथे उघाड़े जो रवाजु आयो आहे त मां सम्झां थो त पटको ॿधणु ॾुखियो आहे ऐं कुझु पेचीदो बि आहे टोपी सवली आहे उनखे जेकॾहिं असां सभई गॾिजी ऐं जेकॾहिं असां उनखे पंहिंजे सकाफ़त जो निशान बणायो आहे त मां सम्झां थो ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे भली ॻाल्हि कई आहे ऐं रुॻो ईअं न आहे त असां वटि आहे उहा हले बलूचिस्तान में बि हले थी पोइ वेंदे हिन ताईं फ्रंटियर ताईं हले थी आहे पर असां वटि हुनजो जेको रुख आहे उहो सफ़ा वाकई सकाफ़त आहे तंहिंजे करे इहा भली ॻाल्हि आहे ऐं जेकॾहिं असां सभई हिन खे पंहिंजे खे जीअं चइबो आहे हिमत हलियूं भली ॻाल्हि आहे ऐं ॿिए पासे वरी कनि माण्हुनि जो रोज़गार कनि था ऐं सुठी ॻाल्हि आहे बाक़ी इहा जेका ॻाल्हि आहे त असांजे फ़न जो क़दुरु कोन थो थिए इहो जिथे किथे हर फ़न थो थिए जंहिंखे असां चऊं हिते छा आहे त सिधो सऊं ॿाहिराड़ी जो माण्हू मार्केट ताईं पहुची नथो सघे या हुनजी रसाई न आहे उहो जेकॾहिं अचे थो त उहो 3 माण्हू वटि थो अचे 3 माण्हू जेको आहे उहो घणो फ़ाइदो वठे थो ऐं जेको माण्हू असुलु कमु करे थो उनखे घटि फ़ाइदो पए थो सॼो ईअं आहे यानी ज़मीन में बि ईअं आहे हारी जेको कमु करे थो उनखे ओतिरो नफ़ो नथो पवे विच वारे माण्हू खे घणो नफ़ो थो पवे ऐं तंहिं करे मां सम्झां थो त हिननि दोस्तनि खे बि असां सभिनी खे गॾिजी इहो फ़ैसिलो करणु खपे त इन्हनि खे या त उते पंहिंजी जाइ ते जिथे हिन जा मर्कज़ आहिनि उते का सुठी जाइ ठाहिनि जिथे पंहिंजो सॼो सामान इकठो कनि ऐं उहे शहर में राब्तो पैदा कनि थी सघे थो या वरी असां माण्हू असां कॾहिं कॾहिं वञूं था मूंखे यादगिरी आहे 2-3 दफ़ा दोस्त विया आहिनि जेकबाबाद में त उते असां दुकाननि ते बीहूं था वठूं था उते असां ख़बर आहे त मर्कज़ आहिनि वॾा जेकॾहिं हिते सुठा मर्कज़ ठही वञे हिते बि आसे पासे में असां सभई जेके पाइण वारा आहिनि वठणु वेंदासीं उन्हनि खे दोस्तनि खे बि कोशिशि करणु खपे कुझु असांखे ॻाल्हि खपे ऐं बाक़ी टोपी ॾाढी सुठी शइ आहे यानी जेका हलकड़ी सवली देरि पा हल वरी जा वरी पई थी हले असां सभई पाए वेठा आहियूं हलायूं था हले थी पई तंहिंजे करे टोपी खे 2 फ़ाइदा आहिनि हिकिड़े तरफ़ां कल्चर वारो ॿिए तरफ़ां असांजे हिन वारो जेको रोज़गार वारो जेको फ़ाइदो आहे तंहिंजे करे हिनखे वाकई असांखे गॾिजी सभिनी खे असां जेके वठण वारा आहियूं या असांजा जेके माण्हू टोपियुनि जा दुकान खोलनि था शहरनि में उन्हनि खे सरकार भी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते दवाऊं कंदी आहे कल्चर खातो त असां कल्चर खे हथी वठायूं था नंढा नंढा कर्ज़ ॾींदासीं बिना व्याज जे जेके कारखाना लॻाइनि था या छा पर हीअ जेको सिंधी टोपी ठाहिनि था उहे पूरे चवंदा असांखे कॾहिं का सरकारी सतह ते का मदद कोन थिए मां नथो सम्झां त कल्चर वारनि वाकई कॾहिं कंहिं हुनरमंद माण्हू खे को फ़ाइदो न हू ईअं त माण्हू खे फ़ाइदा ॾियनि था पिया हाणे भलनि था पिया हिन ख़ासि करे हिन दौर में तमामु वॾो कमु थियो आहे कल्चर वारनि कयो आहे कचहरियूं महफ़िलूं लेक्चर घणा कुझु आहे पर यानी ईअं त को हुनरमंद माण्हू खे का शइ मिले या उन्हनि जी का इज़त अफ़ज़ाई थिए इहो मां नथो सम्झां त अञा ताईं असांजी हुकूमत को क़दम खयो आहे ऐं उहो खणणु खपे छो त असुल त ॾिसो न हिकिड़ो मज़दूर ऐं हिकिड़ो हुनरमंद मुल्क उहे था ठाहिनि हे मुल्क सॼो जेको ठहे थो या मज़दूर थो ठाहे या हुनरमंद थो ठाहे उन्हनि जो क़दुरु न थींदो त मुल्क न तरक़ी न करे सघंदो सिंधी टोपी छा तारीख़ आहे जी माना तव्हांजे नज़र में सिंधी टोपी सुखड़ी तौर बि ॾिनी वेंदी आहे शादीअ में पाती वेंदी आहे सभिनी जा त हींअर छाकाणि त हींअर हुनजी पोज़ीशन कल्चर वारी थी वई आहे सची पची यानी कल्चर जी सिंबल थी वई आहे जीअं उन सां गॾु अजरक आहे पर हिन टोपी बि उन सां गॾु इन्हनि ॿिन्ही जी छाकाणि त हींअर कल्चर वारी हैसियत मञी वई आहे तंहिंजे करे इहो वाकई सभिनी फंक्शननि में थिए थी हाणे मिसाल
असां वटि जेको बि हिते महिमान अचे थो ॿियो चारो महिमान आहे त उनखे टोपी बि पारायूं था रोटी बि पारायूं था सम्झूं था त इन खां सवाइ ॼण त असां पाण खे महसूसु था कयूं त भई असां कुझु न कयो वञे हालांकि का वॾी क़ीमत कान्हे का वॾी कान्हे का पर इज़त अफ़ज़ाई जे लाइ वॾी शइ आहे जंहिंजे करे अच्छा हाणे त घोट पाइनि था मोड़ वधनि था टोपियुनि ते टोपी इस्तेमालु थिए थो हालांकि अॻे ईअं न हूंदो हो हाणे थिए थो इन करे हिन जी इज़त जेका वधी आहे इन खे असांखे पूरो यानी वठणु खपे। अच्छा दुकानदार ॿुधाइनि पिया त जेको सिंधी टोपी ॾियारो मल्हायो थो वञे कल्चर जो ॾियारो मल्हायो थो वञे उन महीने में त सुठी विकिरो थिए थी पर आम ॾींहंनि में माना हिन जो कारोबार घटि पियो थिए। हा उहो ईअं आहे जो मां सम्झंदो हाणे मिसाल आम माण्हू पाए नथो पाए त ईअं न थिए पर हाणे शायदि टोपी वरितई हिन ते कल्चर जो हिन ते ॾींहं ते पाए वियो वरी लाहे रखियईं वरी 12 महीने जॾहिं कल्चर जो ॾींहुं थियो वरी टोपी पातई त इहा त वेंदी कान्हे इहा घणो वक़्तु कोन हलंदी पर जेकॾहिं हीअ रोज़ु पाए त साल में 2-3 टोपियूं त हुनखे खपनि तंहिंजे करे उहो मां सम्झां थो त इन खे असांजे दोस्तनि खे इहो करणु खपे त उनखे पाइनि बाक़ाइदा पाईंदा रहंदा त पोइ उनजो दुकानदार बि हलंदो कारोबार बि हलंदो धंधो बि हलंदो बाक़ी इहो ईअं वठी रखी छॾिबो त पोइ हाणे 12 महीने पाइबी त पोइ त इहा सॼी उमिरि पई हलंदी वरी पोयां पिया पाईंदा। को वक़्तु हुयो सर कराची में सिंधी टोपी माण्हू पाए न वेंदा हुआ पाए वेंदा हुआ त वाट ते लाहे रखंदा हुआ कॾहिं अहिड़ो वक़्तु बि आयो? भले इहो बिल्कुलु आयो माण्हू हितां बस में चढ़िया वञनि उते वञनि त वरी वटि घुमी लाहे रखनि कराची में इहो हिकिड़ो दौरु पैदा थियो इहो तमामु ख़तरनाक क़िस्म जो हो रुॻो टोपी वारे मसइले न पर ॿिया बि कई मसाला हुआ जंहिंमें सच करे पुछो त असांजे आम सिंधी जेको पहाड़ी खां वञे थो उनखे ॾाढी तकलीफ़ हुई बाक़ी उते जेके वेठा हुआ उन्हनि खे बि ॾाढी तकलीफ़ हुई कराची में उते जेके कराची में वेठा हुआ उन्हनि खे बि ॾाढी तकलीफ़ हुई पर उहा तकलीफ़ ॿिए क़िस्म जी हीअ असां वारी जेका हुई असां सुञाणप वारी भई छो त असां सिंधी टोपी पायूं था माना असांजी सुञाणप थी माण्हू सिंधी आहे तंहिंजे करे उहो डपु जेको हो हिन जे करे वाक़ई इहो हिकिड़ो वक़्तु गुज़रियो जेको ॾाढो ख़राबु हो ऐं मां सम्झां थो इहो तारीख़ में सम्झो खणी त ॼण हिकिड़ो दाग़ आहे जेको असांखे अहसासु करणु छो ईअं थियो न थियणु खपे हाणे ई न हाणे हींअर उहो न आहे हींअर बल्कि हिननि में पाइनि था अॻे दफ़े मां शायदि ॿियो ॾियारो ॾिसां थो पियो त हिकिड़ो माण्हू जेको हले पियो न जीतो हले छा पाकिस्तान में जीतो पाकिस्तान प्रोग्राम हले इन में बि 2 माण्हू टोप वारा अचनि था हिकिड़े ॾींहुं अचे थो ॿियो ॾींहुं अचे थो उन्हनि खे बि 100 वठिणो माना हींअर उन्हनि जाइ ॾिनी आहे टोप खे भई इहे जेतिरा माण्हू आहिनि उहे असांजा पंहिंजा माण्हू आहिनि इहा पोशाक आहे जेकी पोशाकूं माण्हू पाए था अचनि चांहि